अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम कहता हूँ तव्हांखे फिफ्थ लेक्चर में। अॼु असीं सिखंदासीं कंहिं बि वीडियो खे जेको आहे सो बैकग्राउंड रिमूव करे उनखे असां फर्दर एडिट कंदासीं। सो सभिनी खां पहिरियों न्यू प्रोजेक्ट खे तव्हां क्लिक कयो। न्यू प्रोजेक्ट खे जैसे क्लिक कंदव सभिनी खां पहिरियों मां हिते जेको आहे सो बैकग्राउंड पियो खणा ताकी वीडियो मां जेको आहे सो हुनजी बैकग्राउंड रिमूव कंदुमि। तंहिंजे करे मां हीअ वीडियो हुनजे बैकग्राउंड में आणणु थो चाहियां। सो जस्ट जेको हिनजो एस्पेक्ट रेशो आहे उहो तव्हां हुन हिसाब सां डील कयो जेको तव्हां जहिड़े हिसाब सां ठाहियो पिया। मां अगरि जेकॾहिं इंस्टाग्राम जे हिसाब सां ठाहियां थो त मूंखे हीअ रेशो सेट करिणो पवंदो। सो हिते ही मुंहिंजो रेशो परफेक्ट आहे। पर हींअर जेको आहे सो वीडियो आणींदुसि जेको हिन ते हुनजो जेको आहे सो रिमूव कंदुसि। त एड लेयर खे जस्ट क्लिक कंदव तव्हां। एड लेयर खे जैसे क्लिक कंदा त तव्हांजो वीडियो ते जेको आहे सो जेको तव्हां सिलेक्ट करणु चाहियो था। अॼु असीं ग्रीन स्क्रीन जा जेके वीडियोज़ आहिनि उहे कीअं एडिट कजनि उनजे हवाले सां असीं कुझु सिखंदासीं। सो सभिनी खां पहिरियों मां थोरो सो हींअर तव्हांजो ही ग्रीन स्क्रीन जो वीडियो आहे, ठीकु आहे। सभिनी खां पहिरियों तव्हां हिनखे थोरो महांगी बनायो। ही शइ डिलीट करे हिन शइ खे थोरो तव्हांखे लेंदी बनाइणो आहे ताकी जेतिरे हिसाब सां तव्हां वीडियो फर्दर ठाहिणु चाहियो था। फॉर एग्ज़ाम्पल हिनखे 15 सेकंडनि जो करणु थो चाहियां। सो मुंहिंजो वीडियो हिते 14 सेकंड 15 सेकंड ओके आहे, ठीकु आहे। सो हाणे जे हिसाब सां मां हिन ग्रीन स्क्रीन जे हिन वीडियो खे सभिनी खां पहिरियों जेको ख़ाली हिसो अथसि हुनखे स्प्लिट करे डिलीट कंदुसि। सो हिनखे हिते मुंड ते शुरूआति ते आणे करे ठीकु आहे। कवर सिलेक्शन लाइ तव्हां हिते सभिनी खां पहिरियों पंहिंजो कवर सिलेक्ट करे सघो था। कवर सिलेक्ट करे चुको आहियां। सो हीअ जेको ग्रीन स्क्रीन वारो तव्हांजो वीडियो आहे हिनखे क्लिक कयो। सो ईज़ी आहे हीअ लेक्चर, तव्हांखे आसानी सां सम्झ में अची वेंदो। हिते असांजो हिकिड़ो ऑप्शन हूंदो आहे टूल, जस्ट जैसे ई तव्हां क्लिक कंदव न हिनखे त स्क्रोल करे हिते लेफ्ट राइट साइड ॾे पोइ हिते ही असांजो ऑप्शन मौजूदु आहे जेको मां तव्हांखे ॾेखारींदो आहियां त रिमूव बीजी। जस्ट तव्हां हिनखे टैप कंदव हिते 3 ऑप्शन्स तव्हांखे मिली वेंदा। हीअ जेको ऑटो रिमूव आहे मोड फ्री आहे छो त मोड एप्लीकेशन मोड प्रीमियम एप्लीकेशन मौजूदु आहे त हुन वजह सां। बाक़ी तव्हां वटि जेको आहे सो इहो जेको आहे सो प्रो वर्जन आहे त तव्हां वटि इहो प्रो घुरंदो। सो ऐं ॿी ॻाल्हि हिते असीं क्रोमा की ते कमु कंदासीं अॼु। त जैसे ई तव्हां क्रोमा की ते टैप कंदव त हिते ही कलर पिकर आहे। जस्ट हिनखे टैप कयो तव्हां कलर पिकर खे हणो तव्हांखे कलर जेको खणणो आहे उहो तव्हां सिलेक्ट कयोसि। सो उहो कलर सिलेक्ट कयो आहे त हाणे ॾिसो ग्रीन स्क्रीन सॼो ख़तमु थी चुको आहे। बसि मां हिनजे शेडो वग़ैरह खे बि हिसाब सां सेट कंदुसि। सो वीडियो खे हींअर जस्ट प्ले करिणो आहे थोरो मूंखे सेट करे। हाणे ॾिसो त वीडियो कीअं प्ले थिए थो। माना हिन जो जेको ग्रीन स्क्रीन हुयो न त ग्रीन स्क्रीन ख़तमु थी चुको आहे वधीक वीडियो साफ़ थी। सो कार्टून जा वीडियोज़ ईअं ई ठहंदा आहिनि जेके तव्हां अक्सर ॾिसंदा आहियो। जेसीं ताईं तव्हां बैकग्राउंड खे रखणु चाहींदव ओसि ताईं उन शइ खे माना उन हिसाब सां ई ठाहे सघूं था। फॉर एग्ज़ाम्पल मां 30 सेकंडनि जो ठाहियो आहे त मां छा कंदुमि हिनखे हिते स्प्लिट करे ही पोर्शन मुंहिंजी ज़रूरत में न आहे त ठीकु आहे। अच्छा इहा शइ थी वई। हाणे तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी त पोइ ग्रीन स्क्रीन जा वीडियोज़ कीअं तव्हां ठाहे सघो था। ग्रीन स्क्रीन तव्हां किथां हासिलु कंदव सभिनी खां पहिरियों इहे रिसोर्सिस सभु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। ऐं पिक्सबे जेको असांजो आहे उतां वेबसाइट्स खां तव्हां जेको आहे सो फोटोज़ जहिड़ा बैकग्राउंड्स लाइक डाउनलोड करे सघो था। ऐं ॿी ॻाल्हि असांजो हीअ जेके वीडियोज़ आहिनि जीअं एलिफेंट जंहिंमें हीअ वॉक करे थो त हिन वीडियोज़ जे लाइ सोर्स लाइ सभिनी खां पहिरियों तव्हां यूट्यूब ते अचो। सो पंहिंजे यूट्यूब ते अची चुको आहियां। सो यूट्यूब ते हिते तव्हांखे जेको तव्हांखे खपे फॉर एग्ज़ाम्पल मां चवंदो लाइन मूंखे वॉकिंग जे हवाले सां खपे वॉकिंग ग्रीन स्क्रीन वीडियो। जस्ट तव्हां इहो लिखी करे सर्च कंदव त पाणी ऑटोमेटिकली इहा शइ अची वेंदी। ग्रीन स्क्रीन वीडियो तव्हांखे मिली वेंदो पाणी। सो नेटवर्क ते एरर आहे तंहिंजे करे। सो हीअ कुझु वीडियोज़ असां वटि हिते अची विया आहिनि, ठीकु आहे। हीअ जेको वीडियो तव्हां फर्दर डाउनलोड करे पंहिंजे हुन में यूज़ करे सघो था बआसानी सां, ठीकु आहे न। ग्रीन स्क्रीन जा सभु वीडियोज़ हिते अवेलेबल आहिनि। तव्हां यूट्यूब खां डाउनलोड करे उहे वीडियोज़ यूज़ बि करे सघो था बआसानी सां। अगरि को बि तव्हांखे वीडियो वणे फॉर एग्ज़ाम्पल हीअ हेठियो लॉ एंड वॉकिंग जो आहे असीं हिनखे डाउनलोड था कयूं थोरो प्ले करे। सो हिन वीडियो खे असां डाउनलोड कयो आहे। सो हिते असीं एडिट कयूं था हिन शइ खे। पहिरियों हीअ जेको असांजो ग्रीन स्क्रीन वारो लेयर आहे असांजो एड थियल आहे हिनखे असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे डिलीट कंदासीं। सो नेक्स्ट जेको असांजो हीअ लाइन वारो डाउनलोड कयोसीं न उहा बि एड लेयर जे ज़रिए ई थींदी, ठीकु आहे। सो सभिनी खां पहिरियों मां हिन शइ खे हिन हाथी वारे वीडियोज़ खे असांखे डिलीट करिणो पवंदो। पोइ न्यू लेयर आणणो आहे। सो हाणे एड न्यू लेयर खणी करे मां क्लिक कंदो हिनखे अलो करे। सो असां ही लाइन वारो जेको वीडियो कयो आहे
ठीकु आहे न हिन जो ई फालतू कुझु अॻियां आहे सो हिनखे असां स्प्लिट करे ख़तमु कंदासीं सो हिते असीं स्प्लिट करे छा छॾियूं हिनखे सो हीउ टुकड़ो असांजो वियो हिनखे अॻिते था आणियूं हीअ असांजो हिते ओके थी वियो परफेक्टली ठीकु आहे हाणे हिनखे असां ओके रखंदासीं जेसि ताईं असांजो बैकग्राउंड आहे वीडियो आहे उन हिसाब सां बैकग्राउंड खे सेट करियो सो इहा शइ ओके थी वई उन खां बाद में हाणे हीअ ग्रीन स्क्रीन लाइ क्रोमा की वियो आहे अगेन वरी असां यूज़ कंदासीं ताकी जेको वॉकिंग वारो आहे त उन लाइ असांखे जेको असां बैकग्राउंड आहे सो क्रोमा की जैसे ई क्लिक कंदा त हिते तव्हांजे कलर पिकर इहा ऑप्शन मौजूदु आहे हिन ते इंटेंसिटी तव्हां वधाए करे उनखे माना बराबरि रखी सघो था सो हीअ वीडियो फर्दर ॾिसी सघो था परफेक्ट थी वियो आहे ॾिसो हीअं कुझु वॉकिंग करे थो पर असांखे एनिमेशन्स बि आणणा आहिनि हिन में जीअं लॻे त बैकग्राउंड वाक़ई में मूव करे थो सो इन लाइ असां की फ्रेम यूज़ कंदा आहियूं हीअ ॾिसी सघो था फर्दर सो इहा की फ्रेम आहे सो हिन की फ्रेम सां तव्हां हिनखे ज़ूम आउट कयो थोरो ठीकु आहे सो पहिरियों की फ्रेम आहे की फ्रेम सेकंड में आयो आहे असां वरी हिनखे थोरो ज़ूम आउट कंदासीं वरी अञा की फ्रेम ईअं ई तव्हां की फ्रेम यूज़ करे तव्हां ईअं ई मोशन में आणे सघो था कंहिं फोटू वग़ैरह खे ठीकु आहे न की फ्रेम जो यूज़ ईअं ई करे सघूं था असां ठीकु आहे सो हाणे प्ले जेकॾहिं वीडियो कंदासीं कुझु हिन तरीक़े सां थींदो सो ॾिसो न हीअ कीअं रियलिस्टिक थी वई त माना सफ़ा रियल ई आहे सो ईअं ई तव्हां यूज़ करे इहे वीडियोज़ ठाहे सघो था आसानी सां की फ्रेम जो यूज़ बि मां उमेदु आहे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी सो नेक्स्ट अगेन वरी असां एडवांस जा जेके वीडियोज़ हूंदा हीअ बि अञा थोरो बेसिक आहे अञा एडवांस में नॉर्मली इहे हलनि पिया त अञा वधीक हिन की फ्रेम जो यूज़ सिखंदासीं असां सो उमेदु आहे तव्हांखे इहा ॻाल्हि बि सम्झ में अची वई हाणे वीडियो कुझु बहितरीनु तरीक़े सां प्ले थी रहियो आहे सो उमेदु आहे तव्हांखे अॼु जो हीउ बहितरीनु लेक्चर सम्झ में आयो हूंदो सो ईअं ई तव्हां कार्टून जा वीडियो बि ठाहे सघो था फर्दर जो आहे सो एनिमेशन्स या वग़ैरह जे हिसाब सां ऐं उन सां गॾोगॾु प्रैक्टिस लाज़मी कंदा कयो जेको लेसन तव्हांखे पढ़ायो थो वञे उहो हुनजी प्रैक्टिस लाज़मी आहे प्रैक्टिस मैंडेटरी आहे प्रैक्टिस कंदव त तव्हां अॻिते वधंदव न त ईअं ई इहा शइ ईअं ई रहंदी असांखे वीडियो सेंड करण जो को फ़ाइदो न रहंदो सो उमेदु आहे तव्हांखे अॼु जो लेसन बहितरीनु लॻो हूंदो ईअं ई तव्हां इन्हनि लेसननि ते प्रैक्टिस कंदा रहियो थैंक यू फॉर वॉचिंग लिसनिंग